हज़रत सैयद अब्दुल हादी मारूफ शाह जमील शाह गिरनारी रहमतुल्लाह अलैह। ही भलारो बुजुर्ग 27 रमज़ान सन 580 हिजरी 1184 ईस्वी ते मशहद मुक़द्दस में जाओ। 7 सालन जी उम्र में कुरान शरीफ जो हिफ्ज़ कयाई ऐं 15 सालन जी उम्र में ज़ाहिरी ऐं बातनी इल्मनि जी महारत हासिल कयाई। उनखां पोइ हुरमैन शरीफ़ैन जी ज़ियारत करे गिरनार जबल जे जूनागढ़ में इबादत ऐं रियाज़त में मशगूल थी वियो। कुछ वक़्त खां पोइ जबल जे हेठां चश्मे जे किनारे ते इबादत लाइ हुजरो ठाहिरायई। उहो पाणी वारे चश्मे जे तलाउ वारे नाले सां मशहूरु आहे। उते इबादत खाने मां इरशाद ऐं हिदायत जो सिलसिलो शुरू कयाऊं। बुज़ुर्ग जी इबादत ऐं चिला कशी वारी जाइ मुस्तफ़ा आबाद वारे नाले सां जूनागढ़ में मशहूरु आहे। जूनागढ़ खां पोइ बुज़ुर्ग सिंध में आयो ऐं पीर पठे जे जबल जे मथां अची वेठो। उते राति ॾींहुं इबादत में मशगूल हूंदा हुआ। हक़ जे तालिबनि खे ज़िक्र जली ऐं ख़फ़ी ॾिसण ऐं इरशाद जो सिलसिलो जारी हूंदो हुयसि। केतिरा ई मुरीद संदसि फैज़ सां बहरवर थींदा रहिया। पाण क़ुरान मजीद जो तफ़सीर ऐं सम्झाणी अहिड़े नमूने सां ॾींदो हो जो वक़्त जा आलिम ऐं आजिज़ बि हैरान जो हैरान रहिजी वेंदा हुआ। इस्लाम जे हुक्मनि जी सरबुलंदी ऐं बिदतनि जे पाड़ पटण लाइ ख़ामोश न रहंदो हो। जेकॾहिं खेसि ख़बर पवंदी हुई त को शरीयत ख़िलाफ़ वार बराबरि कमु करे रहियो आहे त बेक़रार थी वेंदो हुयो ऐं उन जी इस्लाह ऐं तदबीर जो सीओ कंदो हुयो। जोतोणीक इहो शरीयत जे कमु खणी केतिरो बि परे थींदो हुजे, अल्लाह ताला अहिड़ो फैज़ ऐं शरीयत जो इल्मु ऐं रोब अता कयो हो जो हर शख़्स सरकश ज़ालिम ऐं हाकिम बि संदसि अमर जी बजा आवरी कंदो हुयो। संदसि फैज़ ऐं बरकत सां ज़माने में को बि हाकिम इस्लाम जे बरख़िलाफ़ को बि ज़ुल्म जहल ऐं बिदत जो कमु न करे सघंदो हो। मतिलब त दौर में ज़ुल्म ऐं बिदत जो को बि आसार ॾिसण में न ईंदो हो। दीन इस्लाम जे हुकुम जी पाबंदी परहेज़गारी ऐं कौल ऐं अमल में सुराख़ ऐं साबित क़दम रहंदो हुयो। एतिरे क़दर जो समूरी हयाती शरीयत पाक खां वार बराबरि बि उबतड़ को कमु न कयाऊं। जॾहिं सफ़र ते निकिरंदो हो, जंहिं ॻोठ या शहर वटां लंघंदो हो त उतां जे रहाकनि खां पुछा कंदो हो हिन ॻोठ या शहर में शरीयत पाक जा किताब मौजूदु आहिनि या न। जेकॾहिं पक सां मालूम थींदो हो त हिते मस्जिद या मदरसे में दीनी किताब मौजूदु आहिनि त उन ॻोठ या शहर में अची तरसंदो हो त उते शरीयत जा किताब मौजूदु न हूंदा हुआ त उतां मुंहुं मोड़े ॻोठ हलियो वेंदो हो ऐं चवंदो हो त हिन ॻोठ जा माण्हू शरीयत ऐं इस्लाम खां बेख़बर गाफ़िल आहिनि, उन करे हिते कीअं तरसां। जॾहिं तमामु कमज़ोर थी वियो तॾहिं पीर पठे जबल ते हुजरो ठाराए हमेशह लाइ दुनिया जे सभिनी कमनि खां मुंहुं मोड़े इबादत ऐं रियाज़त में मशगूल थी वियो। ही बुज़ुर्ग 12 रबिउल अव्वल 642 हिजरी मुताबिक़ 18 अगस्त 1244 ईस्वी में वफ़ात कई। संदसि मज़ार पीर पठे ते मौजूदु आहे।